नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। बेरा सिटी का खबर ना लाखा रोड वेझो गोठ मोहम्मद दाऊद लाखो जे रवासिन सजन लाखो मसमात बशीरा लाखो मुतासिर नारी मसमात राबिया लाखो जे अगवान में बेरा सिटी प्रेस क्लब अॻियां सख्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौके ते मुतासिर नारी जे सस ऐं सहुरे ऐं मुड़ुस गुलाम मुस्तफ़ा लाखो दायो त गुज़िरियल अरबा 3 सेप्टेम्बर वारी राति संदसि बिरादरी जा 5 माण्हू घर अंदर दाख़िल थी 7 महीननि जी गुआड़ी औरत राबिया लाखो सां ज़बरदस्ती करण जी कोशिश कई। संदसि मथां तशदुद कयो। हिननि चयो त असां औरत जी दांह ते जागी पियासीं। जे बाद 5 ही ॼणा फरार थी विया। हिननि चयो त असां लाखा रोड थाणे जे इन्हनि मज़कूरा माण्हुनि खिलाफ़ NC पिणु दाख़िल कराई पर पुलिस खेनि गिरफ़्तार न कयो आहे। इन औरत खे अस्पताल जे लाइ मेडिकल लेटर ॾिनो। हिननि घुर कई आहे त असांजे मामले जी जांच कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿिए पासे राब्तो करण ते SHO लाखा रोड मोहम्मद असलम सूमर ॿुधायो त ज़रीन जो पाण में पुराणो तकरार आहे। हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशी करे केस दाख़िल कराइनि था। हिन जे मामले जे पाक किताब ते जांच कराई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।